बस भाई जी मॉडर्न स्कूल गुंड जमड़ाऊ जा शागिर्दों न्याणियों वालदैन मोअज़्ज़िज़ीन स्कूल जा प्रिंसिपल अब्दुल हलीम जट साहब सांगड़ जी 450 स्कूल्स जी ऑर्गेनाइजेशन जा प्रेसिडेंट साहब उस्ताद साहिबान वाइस प्रिंसिपल साहब मुखे माण्हू चवंदा आहिनि ते स्कूलनि ने कॉलेजनि ने शागिर्दनि में टाइम विञायो था इहो टाइम बो होॾां ॾियो जेको ॿियो कमु कयो था धरना जलसा रैलियूं एहतजाज उन मां तव्हांजो 30-40 सैकड़ो टाइम वरी हेॾां थो वञे इहो बि उन 60-70 सैकड़ो कम वारे टाइम खे होॾां ॾियो उन्हनि खे हिते हाणे ॾेखारिजे त मूंखे हींअर दोस्तनि चयो वेठलनि चयो सही जेके शागिर्द ॿुधो पिया जेको जेको शेर जेको जेको बैत तव्हां चओ था सो यादि पियो थिए ऐं उहो दोहराइजे पियो सरविद सजावली साहब जी शाइरी ॿार किथे पढ़ंदा हुआ ॾहाका गुज़री विया पर हिते मुंड जमड़ाऊ ते फौजी मोड़ ते सांगड़ जी कुंड ते डिजो न हाणे साथियो के रईस खान मीर खां पियो दोहराइजे ऐं ॿियो शागिर्द पढ़े पियो त अख सारी रात न झपकी आहे ऐं शबनम शबनम टपकी आहे इहे त पोइ लॉन्ग मार्च में सालनि खां पोइ पढ़ियो 2008 में पोइ हुनखे दोहरायूं पिया उहा जेका शइ वॾी उमिरि जे पकी उमिरि जे माण्हुनि खे ॿुधायूं था ताड़ी बाड़ी वॼाइनि था पर कुझु देरि खां पोइ वरी ॻाल्हि विसरियो वञे पर इहे जेके शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं आहिनि 12 सालनि वारा 10 सालनि वारा 15 अरिड़हनि 19 20 वारा इन्हनि जे दिमाग़ ते उहा ॻाल्हि उकुरजो वञे उहा यादि रहिजो वञे उन सां जुड़ियो वञनि उहो पैगाम वरी मुंहिंजे ज़रिए हुननि ताईं पुॻो ऐं हुननि जे ज़रिए हज़ारे माण्हुनि ताईं पुॼंदो इहो मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे केॾी महिल किथे वेठो आहियां केॾी महिल किथे केॾी महिल पिंगरे जे स्कूल में बदीन वेठो आहियां केॾी महिल सिगा जे रोशन तारा स्कूल में सचल ॻोठ कराची में पियो ॻाल्हायां कॾहिं स्क्वायर एकेडमी जे प्रोग्राम में हैदराबाद आहियां कॾहिं उॾेरे लाल जे स्कूल में आहियां कॾहिं अल जलील स्कूल प्रीमियर स्कूल सिस्टम्स के फंक्शन में आया कदे हिते वेठो आया मॉडर्न स्कूल में ये तो त्या स्कूल है दर्जन है ब्या पर कदे ज़ैबुल यूनिवर्सिटी लॉ यूनिवर्सिटी कराची में आया कदे यूनिवर्सिटी ऑफ पंजाब लाहौर में आया कदे गंबट जेके फेस्टिवल में आया कदे ज़री यूनिवर्सिटी टंडो जाम जे प्रोग्राम में आया कदे सिंध यूनिवर्सिटी जे हज़ारे शागिर्दन सां मुखातिब आया कदे फेडरल उर्दू यूनिवर्सिटी गुलशन इकबाल कराची में आया कदे खुद कराची यूनिवर्सिटी में आया कदे लाहौर जी फेडरल यूनिवर्सिटी में आया जीसीयू में पिया हलूं हर जाइ ते नवा माण्हू उन नवन माण्हुनि ने नवन शागिर्दनि में नयूं चमकंदड़ अखियूं
उन चमकंदड़ अखियुनि में नवा ख्वाब, नवा सपना, नवा ड्रीम्स, कुछ करण जो इरादो। हींअर त आयुसि पे बीठुसि टंडे आदम जे ॿाहिरां। आउं वरी हर शइ जी पुछी 3 दफ़ा पक कंदो आहियां। रस्तो भले मूंखे गाॾी में वेठा आहिनि, सभु ख़बर आहे, तव्हांखे सभु ख़बर आहे, पर आउं पुछा कंदुसि। 2 दफ़ा हथ लॻा अथऊं, जिन खे ख़बर हुई सभु हुननि हणी हलाए केॾे पासे वञी कढियो आहे। तंहिंजे करे जेको माण्हू 16 ना मूंखे पक ॾे, हुन खां मूंखे डपु लॻंदो आहे। जेको चए 10-12 ना ख़बर आहे, उहो ठीकु आहे। जेको चवंदो 100% कमु थी वियो, माना इहो न थियो। यके एॾे एतमाद सां नऊज़ बिल्ला को अलाह जी ज़ात हुन ते महिरबान हुजे, हुन को हुकुम कयो हुजेसि, राति जो अची ॿुधायो हुजेसि, पोइ त पक थिए। बाक़ी इंसान खे कीअं थी पक थिए? 100% थी वियो। सुबुह सां माण्हू हूंदा आहिनि, चवंदा इहो ई घस आहे मुंहिंजो, वरी बिहार केले वारे चवंदा इहो ई आहे मुंहिंजो। बाबा तोखे पक आहे, मूंखे त कान्हे, मूंखे पुछण ॾे। सो पुछण में हिकिड़ी जाइ थी। हींअर छोकिरे मूंखे ॾिठो आयो, मूंखे चई अयाज़ लतीफ़ पली जो? मुंहिंजो हा। चइसि तव्हांजो फैन आहियां, हीउ मुंहिंजो वालिद आहे। मुंहिंजो ज़ात जो कहिड़े? चए लिस्काणी आहियां। मुंहिंजो छा कंदो आहीं? चए मेल नर्स आहियां इस्लामाबाद मां। चई तव्हांजा प्रोग्राम ॿुधंदा आहियूं, तव्हांजूं ॻाल्हियूं ॿुधंदा आहियूं, वियो चांहि पियो, मानी खाओ। मुंहिंजो देरि पई थिए। मुंहिंजो हाणे कमु कीअं हलंदो? चई मुंहिंजो भाउ मेल नर्स लंडन पहुतो आहे, आउं बि तयारी में आहियां। तव्हांजूं वीडियो सॼो ॾींहुं ॾिसंदा आहियूं, हर शइ नोट कंदा आहियूं। मूंखे एॾी ख़ुशी थी जो रुॻो वेठा तकरीरूं कयूं ऐं पछाड़ी में हुनजो हासिलात जेका हुजे उहा चवनि 50 साल खां पोइ थींदी। के शयूं अहिड़ियूं हुजनि जंहिंजी हासिलात में भले 100 साल लॻनि, पर के शयूं अहिड़ियूं हुजनि जेके घस हलंदे बि हासिल थींदियूं वञनि। हिकिड़ी मानी वञी देग जी पछाड़ी में खाइबी, पर रस्ते ते थोरो माण्हू चरंदो। चवंदा आहिनि न सिंधी में, बकरी लाइ छेले लाइ चवंदा आहिनि चरसी त कोन मरसी। थोरो थोरो पई खाए बकरी त कोन मरंदी, खाइण छॾी त मरी वेंदी। सो चरण, इंसान जो चरण छा आहे त हिकिड़ो त वॾी मंज़िल, वॾो खाधो, ॿियो थोरो थोरो घस में खाईंदो अचे। मूं ईअं कयो आहे। अच्छा, ही यूनिवर्सिटी ठहियो, महीनो अॻु में आउं जापान में हुउसि। तव्हां ॾिठो हूंदो, ओसाका में वेठो हुउसि, जापान। उनखां महीनो अॻु में आउं इंग्लैंड में हुउसि, लंडन। उनखां 5-7 ॾींहं अॻु में आउं अमेरिका में हुउसि, ह्यूस्टन। कॾहिं हिते कॾहिं हुते। पर जेके अमेरिका इंग्लैंड वेंदा आहिनि उहे वरी मुंड जमड़ाऊ कोन ईंदा आहिनि। उहे चवंदा असीं अमेरिका वारा आहियूं, मुंड जमड़ाऊ पंध ते कीअं अचूं? असीं चवंदा अमेरिका बि वञिबो, कैनेडा बि वञिबो, ऑस्ट्रेलिया बि वञिबो, वरी मुंड जमड़ाऊ बि अचिबो, शापुर चाकर बि अचिबो, पटीदन बि अचिबो, टंगवाणी बि अचिबो, गड़ी खैरे बि अचिबो, कुबे सईद खान बि अचिबो, जोही बि अचिबो, लंडन बि अचिबो, जोही बि अचिबो, न्यूयॉर्क बि वञिबो, वाही पांदी बि अचिबो। फ्रांस ऐं स्विट्जरलैंड हुअसि, 6 महीना अॻु में हुअसि, पेरिस ऐं स्विट्जरलैंड ऐं ज़्यूरिख ऐं इंटरलेकिन ऐं रोम ओॾा बि हुअसि। ऐं हुन खां पोइ वरी ॿोहारा ऐं टियों चोथों ॾींहुं डब्बू मोरी बनो, उते बि हुअसि। सितारों से आगे जहां भी और भी है, अभी इश्क के इम्तिहान और भी है। अञा पंध परे आहिनि, सितारनि खां अॻियां ज़मीनूं आहिनि, ओॾा वञिबो आहे, आहिस्ते आहिस्ते पियो हलबो। पर ईअं छो आहे? ये जेके मुंहिंजूं अॼु वेठियूं आहिनि, न्याणियूं वेठियूं आहिनि, ज़बरदस्त तकरीरूं कयूं। They spoke very well. I'm highly impressed by your collection of words, by your narrative, by your speeches, and by your confidence. Well done. Keep it up. Zabardast. Excellent. पर ये सब अयाज़ लतीफ़ पली जो ये घणा कम कीअं थो करे सघे, इन में कोई जादू वादू आई कोन्हे। अब फलाणो ई थियो, पोइ फलाणो, पोइ सही पैसा, पैसनि सां छा थींदो? पैसा अरबपति, तव्हांजे आसपास अरबपति वॾेरा हूंदा, वास्तो ई कोन हूंदनि पंहिंजे वतन में क़ौम सां। पैसा पैसा कोन्हनि, इलाही शयूं करण आहे। जीअं खाधे में ॿेर बि खाइणो आहे, तूरियूं बि खाइणियूं आहिनि, भाॼी बि खाइणी आहे, अटो बि खाइणो आहे, खीर बि पीअणो आहे, चिबड़ बि खाइणा आहिनि, कमांद बि खाइणो आहे, मुङनि जी दाल बि खाइणी आहे, गोश्त सभु खाइणो आहे न। जेको मिले फरमाइश कंदा आहियूं त न तूरियूं खाईंदुसि, तूरियूं न आहिनि त कुझु जेको वरी भेंडियूं खाई। तीअं मूं छा कयो आहे पंहिंजे कैरियर में?
आ मॉडल स्कूल जड़े सरकारी स्कूल में पढ़ियो आहियां तव्हां खे पंहिंजी जर्नी तो ॿुधाइण चाहियां ॿारनि खे नंढड़ी मुख़्तसर मॉडल स्कूल जे सरकारी स्कूल में पढ़ियो आहियां के प्राइवेट इंग्लिश मीडियम स्कूल में हैदराबाद जे वॾे में ही प्राइवेट न ही तो अवामी स्कूल आहिनि पर जेके इलीट जा स्कूल हुजनि एचिसन आहे पंजाब में कराची ग्रामर स्कूल है कराची में सिटी स्कूल है बीकन हाउस ए फाउंडेशंस इन्हनि में कौन पढ़ियो आहिनि सरकारी अलवक बे बदक में अलवक बे बदक बे बकरी टे चंडण उन्हनि में पढ़ियो आहे इंग्लिश मीडियम कोन हो सिंधी मीडियम केजी का वठी इंटर ताईं हिकिड़े स्कूल में पढ़ियो आहियां केजी का वठी इंटर ताईं 13 साल हिकिड़ो स्कूल मॉडल स्कूल सेशंस कोर्ट जे साम्हूं आहे जिते वॾो घिंड लॻल आहे घड़ियाल लॻल आहे उन स्कूल में 13 साल पढ़ियो आहियां उन खां पोइ हिकिड़ो गस कोन वरितोसीं हिकिड़ो गस बि वरितोसीं पर ॿिया नंढा नंढा इलाही कम कयासीं उतां पढ़ी मूं बीए कई प्राइवेट बीए थी वई प्राइवेट बीए सां गॾु प्राइवेट बीए थी न कमु पूरो थी वियो बीए थी वई न बीए न बीए खां पोइ प्राइवेट खां पोइ वरी मेहरान यूनिवर्सिटी में दाखिला बी सिविल इंजीनियरिंग हाणे प्राइवेट बीए वरी सिविल इंजीनियरिंग जॾहिं हले पई त शाम जो लॉ LLB न त माण्हू चयो इंजीनियरिंग पे पढ़ा मुंहिंजे वकालत में छा वञे इंजीनियरिंग मिली वई न बसि ठहियो न वरी LLB शाम जो वरी LLB जे हूंदे ऐं मेहरान यूनिवर्सिटी जी इंजीनियरिंग जी डिग्री वठी वरी MSc रूरल डेवलपमेंट सिंध यूनिवर्सिटी वाई कॉलेज यूनिवर्सिटी ऑफ लंडन जो प्रोग्राम जॉइंट प्रोग्राम वरी MSc रूरल डेवलपमेंट हाणे मूंखे MSc रूरल डेवलपमेंट जॾहिं कयमि पे तॾहिं आउं SDO इरिगेशन हुअसि मूंखे त नौकिरी करणु खपे हींअर जेके नौकिरी थी मिले उहो सभु दुनिया जा कम छॾे हिन डप में आहे त मथां पोस्टिंग न हली वञे किथे कंहिंखे ए साहिब रखनि था मूंखे ए साहिब मिलंदा आहिनि SHO मिलंदा आहिनि हींअर मूंखे ख़ुशी थी बन्ने में हिकिड़ो SHO मिलियो मूंखे बन्ने में हींअर चोथों ॾींहुं मूंखे अची 2 किताब ॾिनी मूंखे एॾी ख़ुशी थी मूंखे चई किताब मूं लिखिया आहिनि ऐं पब्लिक सर्विस कमीशन जे इम्तिहान जी तयारी बि कयां पियो आहियां SHO पिया मुझे अहिड़ा SHO खपनि सिंध में जो रुगो माण्हुनि खे पादरणी ज़ोरी ॿधी कुटे मारे पैसा उगाइण चरस भता ॾोह मंशात अहिड़ा हुजनि जेके पाण खे किताबनि सां जोड़ीनि वेल डन शाबाश तूं किताबनि सां पाण खे जोड़े वेठो त MSc रूरल डेवलपमेंट खां पोइ वरी LLM ऐं LLM में मुंहिंजी फर्स्ट पोजीशन आहे सिंध में मास्टर्स ऑफ लॉ वरी उहा हले पई तेसी यूनिवर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया कैनेडा उतां ग्रेजुएशन मुंहिंजी थी एनवायरमेंट एंड डेवलपमेंट में हाणे केॾा सिविल इंजीनियरिंग केॾा प्राइवेट BA केॾा LLB केॾा MSc रूरल डेवलपमेंट वरी केॾा एनवायरमेंट हणा हींअर मुंहिंजो वस कोन्हे टाइम कोन्हे त मुंहिंजो पाड़े वोड़े में किथे वेझो हुजे न तव्हांखे ईमान सां थो ॿुधायां सची बची मुंहिंजो अमाऊं वेठी हुयो अदड़ी वेठी हुयो न्याणी वेठी हुयो ऐं मुंहिंजा भाउर दोस्त साथी वेठा आहियो मूंखे जेकॾहिं मुंहिंजे पाड़े जे वेझो हुजे वरी सिक्योरिटी वरी भाड़ा वरी गाॾी वरी फलाणो वरी ड्राइवर खपे वरी आऊं खणी वञा उहो जो अज़ाब न हुजे भर पासे मूंखे ॿुधाईंदो छकीटियूं छॾे परियां फ्रेंच क्लासिस थियनि था ऐं वञी फ्रेंच पढ़ंदुसि को चयो त जर्मन था पढ़ाइनि ऐं जर्मन मूंखे चवण त गिटार था सेखारीनि कुंड ते गिटार सिखी वेंदे ऐं वञी गिटार सिखां मूंखे केरु चयो त घड़ो वॼाइण सेखारींदा ऐं घड़ो वॼाइण सिखणु हलियो वञा मूंखे केरु चवनि तोखे मिटीअ मां मुजस्समा ठाहींदड़ स्कल्पटर ठाहींदड़ को आर्टिस्ट था बनायूं हलो वांदो वेठो आहियां 2-3 कलाक त वञी उहो पढ़ी अचां ॾिसी अचां को मूंखे चए तोखे ट्रैक्टर हलाइण था सेखारियूं अचु ज़मीन आहे मुंहिंजी 2-3 कलाक ट्रैक्टर हलायूं ट्रैक्टर हलाइणु चाहींदुसि को मूंखे चए हिन वण जे मथां वरी चढ़ी वञे हलियो टंग ॿांह भॼाइण खां सवाइ त आउं चढ़ी वेंदुसि हलियो हिकिड़े हींअर गस दोस्त चयो मूं भोलड़ो पालियो आहे मुंहिंजो यार मुंहिंजे घर में 3-4 ॿिलियूं ऐं कुता त हूंदा आहिनि भोलड़ो पालजे मुंहिंजी भोलड़ो डिंगो हूंदो आहे की पखे ते चढ़ी वेंदो मुंहिंजे मूंसां जेके ॿिया मुंहिंजा आस पास जा माण्हू आहिनि उहे वेड़ा आहिनि उन्हनि मां को करे वण ते चढ़ी वेंदो आहे को छित ते चढ़ी वेंदो आहे उन्हनि ते विरियल आहे भोलड़ो मूंखे घणो तंग कोन कंदो पर हाणे भोलड़ो वरी ज़िमेदारी बि आहे त जेका शइ अचे जेका शइ सरह कीअं पोखिबी आहे हिन त कीअं कयूं सरह मां तेल कीअं कढिबो आहे इहो बि सिखूं था साम्हूं पोखी पई आहे न छा चइबो आहे कनूला केनूला छा चइबो आहे केनूला ही साम्हूं पोखी पई आहे गुॾ करण जो कम सां लॻाए करे वञी करे थकिजी पवंदासीं तव्हां जेतिरो कोन हूंदो स्टेमिना कम कॾहिं कयो कोन थकिजी पवंदासीं पर कंदासीं
जेको शे कम अयाज लतीफ पली जो ये झोल माण्हू चवंदो आहे न फ़कीर चवंदो आहे जो दे इसका भी भला जो न दे उसका भी भला। ए अम्मा ए बाबा ए फलाणा ए अम्मा तुझी ए छोकरी तुझी अल्लाह कंदो तोखे सुहिणो घोट मिलंदो ए छोकरा तुझी शादी थींदी नौकरी मिलंदी फलाणो आऊं बि ए अल्लाह ए बदा ख़ुदा जे नाले ॾेई वञ को किताब ॾेई वञ को हुनुर ॾेई वञ को स्किल ॾेई वञ का ॼाण ॾेई वञ को मुल्क ॾेई वञ को शहर ॾेई वञ को पाड़ो ॾेई वञ को गस ॾेई वञ को नओं इल्म ऐं दर्स जो रस्तो जेको ॾे जो दे उसका भी भला। ॾेई वञ को सराइकी किताब तो वो पढ़ूं ॾेई वञ को बलोची किताब तो वो पढ़ूं ॾेई वञ को जर्मन गोइटे जी पोइट्री उहा पढ़ूं को शैली ॾेई वञ उहो पढ़ूं को लॉर्ड बायरन ॾेई वञ को कीट्स ॾेई वञ को ॾेई वञ अमीर खुसरो मन तो शुदम तो मन शुदी अमीर खुसरो है मन तो शुदम तो मन शुदी मन तन शुदम तो जा शुदी ता गस न गोयत बाद अज़ी ता कस न गोयत बाद उज़ी मन दीगरम तो दीगरी छा थो चए मन तो शुदम आऊं तू थी वियुसि। इश्क में ईअं इश्क रुगो माण्हुनि सां छो था कयो ईअं इश्क इल्म सां छो न हुजे। इश्क रुगो छोकिरी सां कबो आहे छोकिरे सां कबो आहे इश्क इल्म सां छो कोन कबो आहे। इश्क पंहिंजे वतन सां छो कोन कबो आहे। इश्क पंहिंजी क़ौम सां छो कोन कबो आहे। इश्क पंहिंजी धरतीअ सां छो कोन कबो आहे। इश्क पंहिंजे माण्हुनि सां छो कोन कबो आहे। इश्क पंहिंजे बचड़नि जे मुस्तक़बिल सां छो कोन कबो आहे। त मन तो शुदम आऊं तू थी वियुसि तो मन शुदी तू आऊं थी वई। मन तो शुदम तो मन शुदी मन तन शुदम मन थी वियुसि मन तन शुदम आऊं जिस्म थी वियुसि तो जा शुदी तू जान थी वई। मन तन शुदम तो जा शुदी मन तो शुदम तो मन शुदी मन तन शुदम तो जा शुदी ता कसनत गोयत बादज़ी पोइ को ईअं न चवे मन दीगरम तो दीगरी त तूं ॿियो आहीं पाण ॿिया आहियूं ई कोन तूं बि साॻियो आहीं आऊं बि साॻियो आहियां। अमीर खुसरो इल्म सां जे माण्हू ईअं थी वञे माण्हू किताब थी वञे किताब तवी थी वञे माण्हू सबक थी वञे सबक तवी थी वञे माण्हू इल्म दरवाज़ो थी वञे दरवाज़ो हज़रत अली करमुल्लाह वजल्ला चवंदा आहिनि न इल्म जो दरवाज़ो आहे। तव्हीं छो नथा थियो नंढनि नंढनि स्कूलनि ऐं कॉलेजनि में इल्म जा दरवाज़ा इल्म जा कबट इल्म जा कारखाना इल्म जा किताब इल्म जूं लाइब्रेरियूं इल्म जा शेल्व्स इल्म जा दास्तान तव्हीं छो नथा थी सघो था। हिन रस्ते तां आयो आहियां हिन रस्ते खे ॾिसी मुंहिंजो ईमान ताज़ो थी वियो। मूं चयो त अलाह हलाए पियो सागड़ ज़िले खे बंदे जे वस जी जाइ कान्हे ऐं अलाह ताला जी महिरबानी सां सागड़ क़ाइम दाइम आहे। हेॾी हुकूमतूं हेॾा वज़ीर हेॾा इख्तियार ही सागड़ बदीन ठठा सजावल अमरकोट थर कदकोट जेका हिनखे वाकई अलाह पियो हलाए सिंध खे अलाह पियो हलाए बंदे जे वस जी जाइ न आहे। सिंध खे अलाह डायरेक्ट पियो हलाए अलाह ताला पंहिंजी कमांड पंहिंजे हथ में वठी छॾी आहे। ॾिसो त हिननि जा हाल पूरा आहिनि न त यार 7-8 करोड़ माण्हुनि जा कम लही वेंदा तंहिं करे अलाह पाण इख्तियार वठी छॾियो आहे। न त हीउ जेको रोड जो तव्हां आयो आहियां इन ते बंदे जे वस जी जाइ त कान्हे इहो अलाह ई हिन त गाॾियूं हलाए थो अलाह ई असांखे अची पुॼायो आहे। ऐं आउं हैरान हुअसि त हिन दौर में हिते रहिया पिया आउं हींअर जापान हुअसि मूंखे वठी विया असांजा दोस्त अयूब महर साहब ऐं हमीद सुमरो ऐं निसार महर ऐं फारूक महर ऐं गुलाम कादिर बहलीन दोस्त प्यारा हुते वेठा आहिनि उहे वठी विया मूंखे चऊं त ट्रेन में था हलूं ऐं गाॾियूं मोकिलियूं था ॿिए शहर। मुंहिंजो छो चई वेंदे तव्हांखे ट्रेन में विहारियूं वापसी में तव्हांखे गाॾी में अचो त ख़बर पवंदो त छा आहे। ट्रेन में वेठासीं हिरोशिमा वञण लाइ ओसाका में 1 कलाक 45 मिंटनि में पहुतासीं वञी हिरोशिमा ऐं हिरोशिमा जो पंधु केतिरो हो कराची खां कंदकोट कराची खां कंदकोट जिते तव्हांखे 7.5-8 कलाक लॻनि उहो हिरोशिमा ऐं वापसी में असांखे लॻा 5-6-7 कलाक गाॾियुनि में जेके 6-7 कलाक उहो रोड बि शानदार पर बुलेट ट्रेन उनखे 1 कलाक 50 मिंटनि में पूरो कयो। रफ्तार जो मुक़ाबिलो आहे हिन दौर में रफ्तार जो मुक़ाबिलो आहे हिननि ॿारनि जो
कैसा हिननि जी रफ़्तार तव्हांजी कैसा पई मुक़ाबिलो थिए मलेशिया जे ॿारनि सां, दुबई जे ॿारनि सां, न्यूयॉर्क जे ॿारनि सां, सिडनी जे ॿारनि सां, पेरिस जे ॿारनि सां, बर्लिन जे ॿारनि सां, टोरंटो जे ॿारनि सां, ऐं उन खां अॻु में कराची जे ॿारनि सां, ऐं लाहौर जे ॿारनि सां, ऐं फैसलाबाद। पाण आहियूं गॾे गाॾी ते सवार। हू आहिनि बुलेट ट्रेन ते। तव्हीं जैसी अलफ अख बेबदक कयो था तेसी हू माहौलियात पिया पढ़नि, इकोलॉजी पिया पढ़नि, साइंस पिया पढ़नि, ग्रेविटेशनल फोर्स तव्हीं अची 9-10 में था पढ़ो। ग्रेविटी कशिश शकल 9.8 मीटर पर सेकंड स्क्वायर। इतनी वधिक है ये है। उहा पढ़ो पिया कॾहिं 9th ऐं 10th में फिजिक्स में। सिटी स्कूल है, बीकन है, फाउंडेशन है, ग्रेबर में ये बार पढ़न था पहिरें ॿिए टे दर्जे में। 10 साल पोयां थी वियो न, 10 साल पोयां थी वियो, 10 साल। जेको तव्हांजो ॿार 10 में 11 में पढ़ंदो पहिरें दर्जे में पढ़नि, हाणे तव्हां हुनखे पुॼंदो कीअं? सिध जो ॿार पुॼंदो कीअं? उन लाइ छा करणो पवंदो? जेके माण्हू वेठियो हुयो, जेके सॼो ॾींहुं रुगो सोचियो थियो त ॿार खे अॼु ॿिनि पर जो खाईंदो छा, मुड़ुस या पुट या धीअ, तूरियूं ऐं भिंडियूं ऐं गोश्त, इहो पीउ वेठा इहो सोचीनि। कपिड़ा कहिड़ा वठी ॾियां ईद ते, कपिड़ा कहिड़ा बि वठी ॾींसि, तूरियूं खाराईंसि या भिंडियूं खाराईंसि। 10 साल पोयां आहे लाहौर खां, कराची खां, इस्लामाबाद खां, ऐं 20-30 साल पोयां आहे न्यूयॉर्क खां, ऐं कैनेडा खां, अमेरिका खां, ऑस्ट्रेलिया खां। माना समझो तव्हीं हिते निकिता आहियो टिपी थी साइकिल ते कराची, ऐं भरिसां हिकिड़ी लैंड क्रूज़र ज़ू करे निकिरी वई आहे। इहा टिपी थी साइकिल तव्हांजी कराची कॾहिं पुॼंदी? उमिरि हली वई, ॼण निकिरी वई। तंहिंजे करे मुक़ाबिलो करण लाइ हाणे तव्हीं कराची नथा पुॼी सघो। तव्हां टिपी थी साइकिल खां वधीक लैंड क्रूज़र त आहे कान। लैंड क्रूज़र तव्हां वटि कोन्हे, तव्हांजे बचनि वटि। इहा ॻाल्हि मुंहिंजी सम्झो, उहे वॾेरनि वटि आहे, अमीरनि वटि, उहे तव्हांखे लुटण जे पोयां आहिनि। तव्हां वटि हिकिड़ी ॿी शइ आहे जेका लैंड क्रूज़र जो मुक़ाबिलो करे सघे थी। उहा शइ किताब, उहा शइ इंटरनेट, गूगल, यूट्यूब जहिड़ो कराची में आहे, तहिड़ो न्यूयॉर्क में आहे, तहिड़ो मुंड जमड़ाऊ में आहे, तहिड़ो पिंगरे में आहे। किताब जेको छपजे थो उहो जेको ब्राज़ील में आहे, साओ पालो में, ब्राज़ीलिया में, ऐं अर्जेंटीना जे शहर ब्यूनस आयर्स में, उहो साॻियो किताब हिते चीहे में बि आहे, राधण में बि आहे, सीता रोड में बि आहे, इंटरनेट ते। उहो जे पढ़ो त उन्हनि सां मुक़ाबले में अची वेंदो। उहो पढ़ो कोन था। ॿार वेठो सुबुह जो खोले, सुबह की सलाम, जुमा मुबारक, आज का बरकतों भरा दिन मुबारक, वैलेंटाइन डे अचे पियो हाणे, अलाए कॾहिं 14 फरवरी ते आहे। वैलेंटाइन डे मुबारक, आई लव यू टू। हाणे हू पियो पढ़े गूगल तां इंटरनेशनल AI, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, रोबोटिक्स। ही हमारा जो 16 साल जो लॻो पियो, आई लव यू, मैंने तुम्हें कल देखा था, मैं कैसी लग रही थी, तुम बहुत अच्छी लग रही थी, मैं भी बहुत अच्छा लग रहा था तुम्हें, हाँ आप भी बहुत अच्छे लग रहे थे। हू लॻो पियो आहे हुते कॉस्मिक कम्युनिकेशन में। तव्हीं लॻा पिया आई लव यू टू। अञा इहो आई लव यू टू बि ठीकु आहे, अंग्रेज़ी त ॻाल्हायो पिया। हू जेको ॻोठो वेठो आहे, सो 3-4 नाचू छोकिरा आया आहिनि, दस्ती खुली पई आहे वॾेरे खान वटि, उहो ई पियो उछलाए। बचा लंघण, पुट खे हेपेटाइटिस आहे, मां पोड़ो मड़ मरेसि थो, ज़मीन ते कब्ज़ो थी वियुसि, फसल सुकी वियसि, मच्छी जो तला जी भींग थी वियसि हली, ज़मीन ते ॿियो कब्ज़ो करे वियो। सिंध जो पाणी, ज़मीनूं, मिल्कियतूं वञनि पयूं, सिंध जी वहदत ते वार पिया थियनि। ही नाचू जे मेले में नचे पियो, ही नोट जो घुमाए, वरी वीडियो पियो कढाए। इहो तो मुक़ाबिलो करे जापान सां, कैनेडा, ऐं ॿार मुक़ाबिलो कंदा। ॿार खे लैपटॉप जे बजाए ॿार जे तोरनि जे फंक्शन ते 50,000 5 लख रुपया ख़र्च, उन मां 80,000 लख रुपए में को कोर 7 जो, को 10-12 जनरेशन जो को पुराणो सेकेंड हैंड लैपटॉप मिले सा, उहो धीअ खे कोन वठी ॾींदो। मां वरी धीअ लाइ नथ ठाराईंदी। अब नथ खे छा त कंदी, मुड़ुस जे करे घरां ॾढ आणी कढी करे ॾेसि,
ऐं तलाक ॾेई मुड़ुस ॿी माई जे पोयां इहे नथ कहिड़े कम ईंदसि? इहो जेको ट्रिको ठाराए ॾिनो सोन जो धीअ खे, मुंहिंजूं माऊं, मुंहिंजा भाउरो, इहो जेको न्याणी लाइ ट्रिको ठारायो अथव ऐं शादीअ जो वॻो जेको ठारायो था ₹1,00,000 जो, उहो त हिकिड़ो ॾींहुं छोकिरी पाए थी। शादीअ जो वॻो छोकिरी हिकिड़ो ॾींहुं पाए थी, पोइ घर पियो आहे शहरनि में 1.5, 2, 5 लख जो। उन 2 लख जे वॻे जे बजाए उनखे जे 1, 1.5 लख 2 लख वारो लैपटॉप वठी ॾियो आहे ऐं उनजे स्कूल ऐं कॉलेज जी फी ॾियो आहे। उनजी तक़दीर तब्दील थी वञे, हुनजी ज़िंदगी तब्दील थी वञे हा, जेकॾहिं हुनखे इल्म सां जोड़ियो आहे। इहे तव्हांजे नथूं ऐं बोलियूं ऐं चूड़ा ऐं टिका, इहे जे मुड़ुस थी वञे हीरोइनी या मुड़ुस ॿी माई जे पोयां हले वञे, नथ टिके खे छा कंदी? उहो त मुड़ुस ई खपाए ॾींदुसि। उहो त पादरहणी उन खां नथ ऐं चूड़ा फुरे, उन मां वञी दस्ती ठाहे मेले में छोरनि जो उछलाईंदो। पर इल्मु हुनजे मग़ज़ मां कीअं कढंदो? जेकॾहिं माउ पीउ हुनखे मास्टर्स कराई हुजे हा, हुनखे इंजीनियरिंग ऐं लॉ पढ़ायो हुजे सा, हुनखे मेडिकल पढ़ाई हुजे सा, उहा जे धीअ जे ज़हन में डॉक्टरी ऐं लॉ इंजीनियरिंग घिड़ी विया, उनखे मुड़ुस पादरहणी उन LLB खे कीअं कढे हा? दुनिया जो कहिड़े मुड़ुस में ताक़त आहे जो जूता हणी इल्मु कढी सघे? इल्मु त कोन थो निकिरी सघे, इल्मु त पइजी वियो। जे मुड़ुस चए हल घरां, हू चवंदी आऊं टीचर थी थियां, आऊं नौकिरी थी कयां, आऊं पढ़ां थी, आऊं नर्स थी थियां, आऊं डॉक्टराणी थी थियां, मास्तराणी थी थियां, आऊं पंहिंजो स्कूल थी खोलियां, ट्यूशन थी पढ़ायां। उहो इल्मु त तव्हां, अच्छा रुगो ई वॾी उमिरि वारा, तव्हीं जेके नौजवान वेठा आहियो, तव्हां मां हर को छोकिरो जेको तकरीर पियो करे, हिन उहो वञी पंहिंजे घर माउ पीउ खां पुछे त मूंखे पढ़ाइण लाइ तो वटि पैसा आहिनि, हीअ जेका नंढी भेण आहे इनखे पढ़ाइण लाइ बाबा ऐं अम्मा तव्हां वटि पैसा छो कोन्हनि? तव्हांखे चवणु खपे छोकिरनि खे त असांजे नंढियुनि भेणुनि खे पढ़ाए अम्मा घर में, मुंहिंजी नंढी भेण पढ़ंदी ऐं पढ़ाईअ में 30 फाइटर। अॻे डायनोसॉर तव्हां ॿुधा हूंदा, 2 क़िस्मनि जा डायनोसॉर हुआ, हर्बीवोर ऐं कार्निवोर। कार्निवोर जेके गोश्त खाईंदा आहिनि, चीता, शींहं छा खाईंदा आहिनि? बगड़ गोश्त। हर्बीवोर जेके भाॼियूं खाईंदा आहिनि, घोड़ा, मेहूं, रिढूं, दुंबा, छेला। को फ़र्क़ु ॾिठो अथव? हेॾो सारो घोड़ो आहे ऐं हुनजे 3 पती जॾो चीतो आहे। घोड़े जी बॉडी ॾिसो, ज़राफ़ जी बॉडी ॾिसो, ज़ेबरा जी बॉडी ॾिसो जिते पटा पटा हूंदा आहिनि, उनजो बुत ॾिसो, ऐं चीते ऐं बघड़ ऐं शींहं जो उनजो अधु 3 हिसो कोन्हे। वात कंहिंजो वॾो आहे? चीते खां घोड़े जो वात वॾो आहे। पर घोड़ो जॾहिं अचे थो ऐं चीतो अचे थो तॾहिं घोड़ो भॼे थो। छो? घोड़े खे शींहं मौत पियो ॾिसजे ऐं शींहं ऐं चीते खे घोड़ो खोराक पियो ॾिसजे। घोड़ो शींहं ऐं चीते खे ॾिसे थो ऐं रिढ ऐं मेह ऐं गाबो ऐं ढगी, उहो चए थो मुंहिंजो कातिल पियो अचे, ऐं शींहं ऐं चीतो ॾिसे पियो मुंहिंजी खोराक पियो अचे, माल पियो अचे ख़ासि। सिंधी ऐं सिंध जा शागिर्द जेसी हर्बीवोर थिया वेठा हूंदा त दुश्मन अचे तव्हांखे गिड़काए खाई वञे, वात तव्हांजो बि ओतिरो जेतिरो दुश्मन जो वात। पर दुश्मन अचे थो, चए थो हुनखे खाई वेंदुसि, ऐं तव्हीं चओ था ही मूंखे खाई वेंदो। तव्हीं जे चओ त ही खाईंदो त वारे आऊं हुनखे खाई वेंदुसि, त हुनखे तहस नहस करे छॾियो। घोड़ो जे फिरी चीते जे पोयां डोड़े ऐं चीते खे चकणी वठी जो फेराएसि त चीते खे अलाए केॾा उछलाए करे। घोड़े में त ताक़त हूंदी आहे, ही गाॾियूं मोटरसाइकिलूं सभु चवंदा आहिनि हॉर्स पावर, हॉर्स पावर, घोड़े जी ताक़त। वो घोड़ो रुगो ही शींहं खे गिची में त चकणी जो उछलाएसि ऐं वञी शींहं खे चकणी खाइण शुरू करे त शींहं भॼी वञे, पर ख़बर ई खाईंदो कोन्हे। इल्म जे पोयां बि ईअं लॻणो आहे। भाॼी शिकार कोन करणो आहे, भाॼी पई आहे त वञी पटे, पालक पोखी पई वञी खाई। शिकार पखी खे मारण लाइ शिकार करणो आहे, मच्छीअ खे मारण लाइ शिकार करणो, मच्छी भॼी वेंदी, पखी उॾामी वेंदी। तीअं जेके किताब ऐं इल्मु तव्हांजे साम्हूं पियो आहे उहो भाॼी वांगुरु आहे, वञी रधे खाई ॾियोसि। जेको किताब तव्हीं ॻोल्हियो, शिकार कयो, जंहिं सब्जेक्ट जो तव्हीं शिकार कयो, जंहिं क्लास वठण लाइ तव्हांखे 15 किलोमीटर पंधु हली वञिणो वञे, जंहिंमें तव्हांखे बस में लटकी यूनिवर्सिटी वञिणो पए, जंहिंमें तव्हांखे हॉस्टल में दालूं खाइणियूं पवनि, हॉस्टल में रहो, हॉस्टल में रहो,
घरनि खां ॿाहिरि रहो, पंहिंजे ॻोठनि खां ॿाहिरि रहो, नवनि यूनिवर्सिटियुनि में, नवनि कॉलेजनि में, नवनि इंस्टीट्यूट्स में पढ़ो। तकलीफ़ूं ईंदियूं, घर जी मानी कान हूंदी, हिकिड़े कमरे में 6-6 ॼणा सुतल हूंदो, अज़ाब हूंदा, अम्मा जी हंज कोन हूंदी, भेण चांहि कोन ठाहे ॾींदी, असाइनमेंटूं हूंदियूं, थीसिसूं हूंदियूं, महिनतूं हूंदियूं, पर जे घरनि में कुंडनि में पिया रहियो त ईंदड़ 50 साल उन कुंड में पिया हूंदव। जे उन ॻोठ मां निकिरंदव झोंपीर मां, जे निकिरंदव टंडे जान मोहम्मद मां, ऐं जे निकिरंदव छाछड़े मां, ऐं जे निकिरंदव गौसपुर मां, ऐं जे निकिरंदव राणीपुर मां ऐं कुंभ मां, निकिरी जॾहिं यूनिवर्सिटी में पुॼंदव, कॉलेजनि में पुॼंदव, पढ़ंदव, डिग्रियूं हासिल कंदव, तकलीफ़ूं खणंदव, त तव्हां पंहिंजे घर जो, पंहिंजे मिटनि माइटनि जो ऐं पंहिंजे ईंदड़ बचड़नि जो मुस्तक़बिल तब्दील करे छॾींदव। निकिरो घरनि मां। अहिड़ा माण्हू मूंखे न खपनि मुंड जमड़ाऊं में, जो 5 सालनि 10 सालनि खां पोइ अचां त जिन ही तकरीरूं कयूं छोकिरियुनि ऐं छोकिरनि, समझो त 2035 अची वियो आहे, 2030, 32, 33 आयो आहे, 7-8 साल गुज़रिया आहिनि, समझो 2032 आयो, वरी मोटी जा। पोइ हुनखे चवां, हिन जट साहब खे चवांसि, उहे 3 छोकिरियूं तकरीरूं पियो कयूं सदाए, चए हिकिड़ी शादी थी वई, हुनजा 3 ॿार आहिनि, ॿी छोकिरी उहा किथे आहे, उहो थां धोईंदी आहे हींअर घर में, हींअर रधो पको कंदी हूंदी, ॿार बि संभाले, ॿी छा पई करे, ॿी टुको हणाइण वई आहे अस्पताल ॿारनि खे, टी छा पई करे, टी खे मुड़ुस घरां कढी छॾियो आहे, उहा वीचारी भाउ जे घर रही पिया, भाउ जी रोज़ महीना ॾींदी अथसि, ऐं हू 2 छोकिरा केॾा विया, 3 तकरीरूं पियो कयूं, शेख आयास ॿुधायूं पिए, उहो चए हिते कुतर जी मशीन ते बीठो आहे, ॿिए केबिन खोली आहे, हीअ सितारनि ते बि कमंदू विधऊं, ऐं अखि सारी राति ते झपकी आहे, वो झपकी वरी 7 सालनि खां पियो हुजे त होटल ते बेरो हुजे, या जे इश्क कयो आहे, लाले पोयां संग जे पोयां धिका खाईंदो वते, छोकिरी ॾियनि था, छोकिरी कोन्हा ॾियनि, छोकिरी ॾियनि था, हाणे मञनि था, हाणे कोन्हा मञनि, हाणे मञनि था, हाणे कोन्हा मञनि, छोकिरी जो पीउ राज़ी थियो आहे, वॾो भाउ राज़ी न पियो थिए, छोकिरी जो वॾो भाउ राज़ी आहे पर पीउ ज़िद कयो वेठो आहे, हाणे पीउ ऐं भाउर ॿई राज़ी आहिनि पर हाणे छोकिरी फिरी वई आहे, सॼो ॾींहुं जदोजहद इहा पई हले, संग 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 ॾियणु थुक, बड़ा जो कामयाब हूंदे त संग 100, छोकिरी रुगो PhD टीचर हूंदी त उन लाइ 50 ॼणनि जा रिश्ता ईंदा, चवंदा 55,000 पघार अथसि, छोकिरी बुखी लंघण, हसीन सोणी हुजे, लंघण माण्हू जे पोयां केरु वेंदो, 2-3 ॾींहं खां पोइ मुड़ुसु चवंदो वञी बाणे पढ़े वञी पैसा वठी अच, रोज़गार 7 सालनि खां पोइ अचां त ॿुधाइनि, हीअ जेका सर हू जेका छोकिरी हुई न, हा उहा सर इहा न्यूयॉर्क, हू जेको छोकिरो सर वो इस्लामाबाद में जॉब पियो करे, ही छोकिरो उहो प्राइवेट सेक्टर में, कारपोरेट सेक्टर में ऑफिसर आहे, हिन जो पंहिंजो बिज़नेस आहे, ही जेको पंगरे में छोकिरो तव्हांखे मिलियो, हू जेको छोकिरो तव्हांखे मिलियो ओडेरे लाल में, हू जेको छोकिरो तव्हांखे सचल ॻोठ में छोकिरी मिली, उहा हींअर एमिरेट्स एयरलाइंस में कमु कंदी आहे, हू जेका छोकिरी मिली तव्हांखे सचल ॻोठ में या पिंगरे में या कंदकोट में, उहा छोकिरी हींअर प्रिंसिपल आहे ख़ुदि फैसलाबाद जे कॉलेज में, पोइ मज़ो ईंदो, पोइ अचणु सजायो थियो, लागे आऊं तव्हांखे हणी फूके 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 हवा त पंचर वारी भरे 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 हुते टुंग साॻियो थियो पियो हुजे, हुनजो पंचर बंदि न थियो हुजे, हणी हणी हवा हणी वरी निकिरा, वरी शू वरी हवा बंदि, वरी शू दा मज़े जी ॻाल्हि यादि अची, 2-3 दोस्त आया कल मूं वटि ऑफिस में, उन 2-3 ॼणा कमु करण वारा पार्टी जो ज़बरदस्त, 2-3 ॼणा हुआ उहे वेठा रुठाई रहिया पर हुजनि आया थी, सही लॻा पिया, मुंहिंजो पेप्सी जी बोतल ॾिठी अथव, हा मुंहिंजो कोको कोला थियो, हा मुंहिंजो कोको कोला नई वठिबी आहे, पोइ खोलबी आहे, पोइ छा थींदो आहे, शू जो आवाज़ ईंदो आहे, पोइ मां 2-3 गिलास भरबा आहिनि, पोइ ढक ॾेई रखी आहे, पोइ वरी ॿियो ईंदो आहे, ॿियो दफ़ो खोलींदा त शू जो आवाज़ ईंदो आहे, शू ई आहे, पेप्सी साॻी आहे, कोको कोला साॻी आहे, पैसा बि साॻिया आहिनि, 200-300 जेतिरे जी मिली, जंबू गिलास बि साॻिया, पैसा बि साॻिया, अंदरि मटीरियल बि साॻियो, रंग बि साॻियो, कारो अधु कारो, पर छा वियो शू वई हली, वड़े वाह शू वई हली, छा नालो तुंहिंजो, ज़ात मुज़म्मिल आराई चए थो, पर शू हली वई, पाण सभु पंहिंजो जाइज़ो वठूं, तव्हां मां शू त कान हली वई आहे, जेको तव्हां में जज़्बो हो 2 साल अॻु में,
हाणे या पेप्सी थोड़ी देर खां पोइ वरी कढो त थलो पेप्सी निकिती, शू आई कान्हे। शू केॾी महिल थी? जेॾी महिल शुरू में हुई। ऐं हाणे शू पैदा करणी आहे त पेप्सी या जंबू खे 3-4 दफ़ा लोॾींदो, वरी गैस पैदा थींदी, वरी गैस पैदा थींदी, वरी लोॾे, वरी ढक लाईंदो, वरी थींदी शू। छली बोतल रखी आहे, शू आई कान्हे, लोॾियोसि था, शू थिए थी। तव्हां सभिनी में जेके जज़्बा हुआ सियासत जा, क़ौमी कम जा, इनकलाब जा, वतन जा, पढ़ाई जा, तइलीम जा, अॻिते वधण जा, वो 2-3 साल हुआ, पोइ तव्हांजी शू ख़तम थी वई। छोकिरी निकिती, अम्मी मैं ये करूंगी, बाबा हीअं कंदसि, 2 साल वई, 2 थप्पड़ू ऐं टीचर हिकिड़ो ॾींहुं भित ते बीहारे करे डेस्क ते हिकिड़ो ॾींहुं दड़का खाधई, हिकिड़े ॾींहुं माण्हू चयो सॼो ॾींहुं रुली, पढ़ी कान थी, 2 दड़का मिलियसि, हिकिड़े इम्तिहान में फेल थी, हिकिड़े में 30 मार्क हुयूं, छोकिरो फेल थियो, 50 मार्कुनि मां 25 आयसि, फेल थियो, दड़का खाधई, शू हली वई। पर जिनजी शू न वई, ये इश्क नहीं आसान, इल्म जो, ये इश्क नहीं आसान, इतना ही समझ लीजिए, एक आग का दरिया है और डूब के जाना है। वाह जो दरिया है, ऐं उन मां ॿुॾंदो तरंदो वञणो आहे। ऐं हुजो ईअं त तव्हांखे ज़माना यादि कनि, इलाइक़ा यादि कनि। तव्हांखे ईंदड़ दौर चवनि त ई माण्हू तुमने जिसको, तव्हां जॾहिं मरी वञो तव्हांखे यादि कयो वञे, ये तुमने जिसको लहद में रखकर लहद के मुंह पर चटान रख दी। जॾहिं मरी वञो, कब्र जे हवाले थी वञो, बूढ़ा थी वञो, 70 सालनि जा थी वञो, माण्हू चवनि ओ फलाणो माण्हू, उनजो पैगाम, उनजो दर्स। मुंहिंजी ख़्वाहिश आहे तव्हां जॾहिं मरी वञा, ज़रूरु मरणो तई मरंदो, आउं मरंदुसि, हींअर मरां, 2 साल खां पोइ मरां, 6 महीने मरी वञा त मुंहिंजो पैगाम ख़तम न थिए। सिंध जे ॻोठ ॻोठ, घिटी घिटी, शहर शहर, पाड़े पाड़े, कुंड कुंड में मुंहिंजा बछड़ा, मुंहिंजूं धीअरूं, मुंहिंजा भाउर चवनि ओ अयाज़ लतीफ़ पली जो असांखे लोॾे, असांखे धूंधाड़े वियो आहे, उन कम खे लॻाईंदासीं। वो तुमने जिसको लहद में रख के लहद के मुंह पर चटान रख दी। कब्र लहद, तव्हां जगह कब्र में विझी कब्र जे मथां पत्थर रखी छॾियो आहे। वो जिसने उसको लहद में रखकर लहद के मुंह पर चटान रख दी, वो याद रखे कि उसने गूंगी जमीन के मुंह में ज़बान रखी। ये लाश अंदर रखे हुए है, यो लाश उतां गूंगी जमीन जी ज़बान थी ॻाल्हाए। पी मरी वञे ऐं उनजी धीअ चवे आऊं अॼु जेको कुझु आहियां, पुट मां मरी वञे जे अम्मा हुई जंहिं मूंखे पढ़ण लाइ मैदान में लाथो, इहो पीउ हो जंहिं चयो बाबा पिनंदासीं, 2 टाइम मानी कोन खाईंदासीं, हिकिड़ो टाइम खाईंदासीं, मोबाइल कोन वठंदुसि, मोटरसाइकिल पुराणी रखंदुसि, पर पंहिंजी धीअ खे पढ़ाईंदुसि, पंहिंजे पुट खे पढ़ाईंदुसि। उहो कुझु थियणो आहे। मुंहिंजूं धीअरूं भले कमज़ोर हुजो, सरड़ियूं हुजो, बेवस हुजो, भले तव्हां ते निकाब वेढ़िया पिया हुजनि, माइटनि तरफ़ां तव्हांखे स्कार्फ ॿधा पिया हुजनि, तव्हांजा मुंहं लिकाए रुॻो तव्हांजूं अखियूं ॿाहिरि ॾिसंदियूं हुजनि, गंदियुनि में, बुरकनि में, कपिड़नि में ढकियल हुजो, घर खां ॿाहिरि निकिरण में ख़ौफ़ हुजे, भले दहशत हुजे, भले इल्म जे आरो रुकावट हुजनि, भले पसंद जी शादीअ जे आरो रुकावट हुजनि, पसंद जे शहर में पढ़ण ते हिकिड़ा अजगर जेॾा माण्हू वेठा हुजनि, रुकावटूं बनियाए, उहे तव्हांखे ॼण ख़बरदार जो पढ़ी आई, ख़बरदार जो निकिती आई, ख़बरदार जो ॿाहिरि वेही। तव्हांखे हिकिड़ो जुमिलो थो ॿुधायां, जंग लॻी इंग्लैंड सां, एलिज़ाबेथ I बर्तानिया जी राणी हुई, झूनी थी चुकी, कमज़ोर हुई, पोड़ी हुई, बर्तानिया ते हमलो थियो, स्पेन जा हमला थिया, 100 साल अॻु तकड़ि कई, चई आई नो, मूंखे ख़बर आहे, आई एम अ फीबल एंड वीक विमन, मूंखे ख़बर आहे तव्हां हिकिड़ी ज़ईफ़ ऐं कमज़ोर औरत आहियां। आई नो माई बॉडी इज वीक एंड फीबल, मूंखे ख़बर आहे त मुंहिंजो जिस्म कमज़ोर ऐं ज़ईफ़ आहे।
but I have a mind and stomach of king of England. पर मुझो दिमाग ऐं मुझो पेट खुराक मादो वो बादशाहन वारो है. बादशाहन के छा हुंदी आहे? तलब, नई ज़मीन, नओ इक़्तिदार, पंहिंजा माण्हू, पंहिंजो वतन वसीला. जे मुझो जिस्म कमज़ोर है पर मुझो ज़हन, जिस्म तो औरत कमज़ोर वॾी उम्र जी, मुझो ज़हन ऐं मुझो पेट ऐं मुझी तलब उहा बादशाहन वारी आहे. ऐं बादशाह ऑफ इंग्लैंड जा दिमाग़ अल्लाह ताला तव्हांखे ओड़ो ई ॾिनो आहे जहिड़ो मर्द खे ॾिनो आहे. बुतनि जो फ़र्क़ु सनो थुलो माण्हू हूंदो आहे. भला सनड़े माण्हू असांजे करे माण्हू नाकाम थिया, इहो सोचो अथव? औरतूं चवंदियूं असीं कमज़ोर हुयूं, सनड़ियूं हुयूं. ऐं के माण्हू जो कदु नंढो हूंदो आहे, के सनड़ा चवासीं हू कधार लॻो पियो आहे, कधार 7 फुट माण्हू, ऐं 5.5 फुट. अमेरिकन जो कदु अथव 6.5 फुट. ऐं चीननि जो कदु अथव, जापानी ऐं कोरियन्स जो कदु अथव 5.5 फुट. ऐं डोड़ाए 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 छितो करे छॾियो. अफ्रीकन जो अञा कदु 7 फुट आहे. उहे वीचारा किश्ता खणी पिया हलनि. सूडान, इथियोपिया, अफ्रीकन जूं बाडियूं ॾिठो शींहं सां मुक़ाबिलो कंदा आहिनि. ऐं शींहनि सां मुक़ाबिलो करण वारा झलिया पिया आहिनि, दसिया पिया आहिनि. ऐं दुनिया ते छाया पिया आहिनि 5 फुट, चुंझूं अखियूं, सॾड़ियूं, थुलड़ा नक, पीलो रंग. उहे चीनी, जैपनीज़ ऐं कोरियन. तंहिंजे करे छोकिरियूं ऐं छोकिरा जिन जा जिस्म कमज़ोर आहिनि, यादि रखो तव्हांखे अल्लाह ताला दिमाग़ मर्दनि जे बराबरि ॾिनो आहे. जहिड़ो 7 फुटे पहलवान जो दिमाग़, तहिड़ो 4.5 फुटनि वारे नंढड़े सनड़े अभरे ॿार ऐं नौजवान जो दिमाग़. इन दिमाग़ खे इस्तेमालु कयो. इहो दिमाग़ तव्हांखे तख़्त ते विहारींदो. इहो दिमाग़ तव्हांजो वक़्तु ठाहींदो. इहो दिमाग़ तव्हांजो तक़दीरूं तब्दील कंदो. बुत तक़दीरूं तब्दील न आहिनि कंदा. डिघियूं टंगूं ऐं डिघियूं ॿाहूं ऐं सोणा हथ ऐं चमकंदड़ निराड़ ऐं सनड़ा चप ऐं ॿाहुनि जा ॾोरा ऐं सुठियूं टंगूं ऐं ॿाहूं ऐं चौड़ा सीना ऐं 6 पैक माण्हुनि जूं ज़िंदगियूं तब्दील न आहिनि कंदा. तब्दीलियूं ही दिमाग़ ऐं उन दिमाग़ जे हुक्मनि ते पोरियो कंदड़ हथ ज़िंदगी खे तब्दील कंदा आहिनि. दिमाग़ जे चए में हलंदड़ महिनत कशनि जा हथ, ॿारनि जा ऐं पढ़ंदड़ शागिर्दनि जा हथ क़िस्मतूं बदिलाईंदा आहिनि. दिमाग़नि खां कमु वठो, दिमाग़नि जी बादशाही कयो, दिमाग़नि खे अॻियां खणी अचो. इहो दिमाग़ पंहिंजी सिंध खे तब्दील कंदा, पाकिस्तान खे तब्दील कंदा, साउथ एशिया खे तब्दील कंदा ऐं सॼी दुनिया खे तब्दील करे छॾींदा. पर अल्लाह ज़रूरी आहे बेपनाह महिनत. महिनत महिनत औरतूं ऐं ॿार ऐं ॻोठनि जा माण्हू कनि था, लाबारा कनि था. औरत अटो ॻोहे थी, अटे खां वधीक ॻोहण खां वधीक कड़ी महिनत आहे, लॻी पई आहे. झंड थियूं पीअनि, पंहिंजूं ॾाॾियूं नानियूं पीअंदियूं हुयूं. हीअ जेके काठियूं पिया कनि मर्द, सिंधी मर्द जेको महिनत थो करे ज़मीनुनि में, सिंधी मर्द, सिंधी नौजवान जेके पढ़ाईअ ते महिनत था कनि, पब्लिक सर्विस कमीशन CSS ॾियनि था, केॾी महिनत था कनि. जेको महिनत कंदो सो अॻियां निकिरंदो. ऐं महिनत लाइ फॉर्मेलिटी कोन पूरी. 4 कलाक पढ़ियुसि, न थियुसि पास, 8 कलाक पढ़णो आहे, 16 कलाक पढ़णो आहे, 20 कलाक पढ़णो आहे. 20 कलाकनि में कमु न थिए, 22 कलाक पढ़णो आहे, रुगो कलाक झूठो हणणो आहे. इम्तिहाननि जे ॾींहंनि में 22 कलाक पढ़णो आहे. लाइब्रेरी में उथी एकेडमी वञणो आहे, एकेडमी में उथी घर अची कमु करणो आहे, घर 4 कलाक निंड करे सुबुह जो यूनिवर्सिटी ऐं कॉलेज वञी पढ़णो आहे, उतां अची वरी लाइब्रेरी वञणो आहे, वरी एकेडमी वञणो आहे. इहे चरखो फेराइणो आहे 3, 4, 5 साल. उन्हनि 5 सालनि जी महिनत तव्हांजा ईंदड़ 40-50 साल ठाहे करे ॾींदी. उहे जेको 5 सालनि जो पोरियो आहे, तव्हांजी ईंदड़ 50 साल ऐं तव्हांजे बछड़नि जा 50 साल ऐं तव्हांजे पोटनि ऐं ॾोटनि ऐं पड़पोटनि ऐं ॾोहिटनि जा 50-100 साल ठाहे ॾींदी. महिनत लाइ तयारु थियो, महिनत लाइ. ऐं आख़िर में महिनत लाइ ग़ालिब खे यादि कयो. रगों में दौड़ने फिरने के हम नहीं कायल. रत पे डोड़े न ग़ालिब उस्ताद चवे थो, असदुल्ला खान ग़ालिब चए थो रगोन में रत पियो फिरे ऐं माण्हू सुतो पियो तॾहिं बि रत फिरंदो पियो न. बाथरूम में ठाहियो तॾहिं बि रत फिरे पियो, वेझो पिया तॾहिं लेटिया पियो तॾहिं रत हले पियो. चए थो इहो कहिड़ो कमाल पियो रत. चए थो रगों में दौड़ते फिरने के हम नहीं कायल, जो आंख ही से न टपके तो फिर लहू क्या है. रत अखियुनि मां वरी वञे, महिनत में अखियूं ॻाढ़ियूं थी वञनि,
दुख महसूस करे तॾहिं बखियूं गाड़ियूं थियनि, कंहिंजो दर्द ॾिसे तॾहिं बखियूं गाड़ियूं थियनि, कंहिंजी तकलीफ़ ते बखियूं गाड़ियूं थियनि, महिनत ते बखियूं थियनि, पंहिंजनि ऐं परावनि जी ज़िंदगियुनि में ज़िलतुनि खे ॾिसी बि घोड़ा भरिजी अचनि ऐं रत जा घोड़ा जॾहिं ईंदा तॾहिं माण्हू पलांद करणु चाहींदो। सिंधियो, रुगो हिसाब किताब यादि कोन रखिणो आहे, पलांद करिणो आहे। जिन तव्हां सां हीउ हशर कयो आहे, जिन तव्हांखे तबाह ऐं बर्बाद कयो आहे, जिन तव्हांजी दौलत वसीला वतन ऐं वहदतुनि ते जिन हमला कया आहिनि, जिन तव्हांजी ज़िंदगियुनि खे हिकिड़ी ज़िल्लतामी ज़िंदगी बनाए छॾियो आहे, जिन तव्हां लाइ रुगो तकलीफ़ूं ऐं तव्हां लाइ रुगो बेरोज़गारी ऐं तव्हां लाइ रुगो महांगाई पैदा कई आहे, जिन तव्हांजी क़िस्मतुनि में लिखी छॾियो आहे त सिंधी रुगो ॿगिरा मानीअ लाइ ऐं ॾोहनि जे ख़िलाफ़ ऐं मंशियात जे घेरे में तड़पंदा रहनि, हुननि खे ॿुधायो त माय डे विल कम, मुंहिंजो ॾींहुं ईंदो, ॾींहुं ईंदो ऐं असीं तव्हां खां असांजे सवें सालनि जी ज़िल्लतुनि जो पलांद वठंदासीं, असीं तव्हां खां इंतकाम वठंदासीं ऐं असीं दुनिया जे साम्हूं मिसाल क़ाइमु कंदासीं त हिकिड़ी सिंधी क़ौम हुई ऐं पाकिस्तान जा 25 करोड़ माण्हू हुआ जिन खे तबाह ऐं बर्बाद ऐं लुटमार ऐं करप्शन ज़रिए उन्हनि जी ज़िंदगियूं ज़हर बनाई वियूं। हू कुल्हा छंडे, पेर छंडे, ज़मीन ते तिरी रखी उभाती पी रहिया। ऐं अटल आदमी, किन जुगन खां वधी अंध सां धुंध सां पंध सां मोह ॾेई तूं पियो आहे थकी, दिलि शिकस्तो न थी। ऐं अटल आदमी, किन जुगन खां वठी अंध सां धुंध सां पंध सां मोह ॾेई तूं पियो आहे थकी, दिलि शिकस्तो न थी। पेर ॿोड़े त ॾिस बाहि पाणी अथई, ॻाठ फेरे त ॾिस सिंध साणी अथई, कंध पकड़े त ॾिस शींहं बकरी अथई, आशिकी में अची दिलि शिकस्तो न थी, दिलि शिकस्तो न थी। महिरबानी।